मिसिंग पर्सन जेके भी आहिनि के असांजा पंहिंजा ॿाहिरि आहिनि ऐं उन्हनि खे बिना कंहिं ॾोह जे बिना कंहिं इल्ज़ाम जे अणॾिठल कुवतूं खणी थियूं वञनि। हाणे अणॾिठल कुवतूं छा चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां लिकल आहिनि, छा चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां लिकल आहिनि, छा वज़ीर आज़म पाकिस्तान खां लिकल आहिनि, छा वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर दाख़िला सिंध खां लिकल आहिनि। ऐं नथो सम्झां त इहे ॻुझियूं कुवतूं के उन्हनि खां लिकल आहिनि, छो त रेंजर्स ऐं पुलिस जे मौजूदगीअ में हिकिड़ा माण्हू खंभीन था, अमुन अमान क़ाइमु रखंदड़ इदारनि जे मौजूदगीअ में हिकिड़ा सिविल ड्रेस वारा माण्हू खंभीन था ऐं उन्हनि जे गाॾियुनि में विझी खणनि था। त इन मां सम्झणु खपे त उहे कुवतूं केरु आहिनि। ऐं हीअ जेके बि असीं चऊं था जेकॾहिं ॾुआरी आहे त उन्हनि खे तव्हां अदालतूं आहिनि तव्हांजूं, अॼु चीफ जस्टिस तव्हांजे मुल्क खे बि हलाए त हिन मामले खे तव्हां खणी वञो उन वटि अदालतुनि में पेश कयो, ॾोही आहिनि त सज़ाऊं ॾियो, उहे असांखे क़बूल आहिनि। पर ईअं उन्हनि जा ॿार घर मां अधु राति जो तव्हां खणी था अचो ऐं चोरनि वांगुरु खंभे खणी था वञो ऐं पोइ उन्हनि खे वरी एहतिजाज जो हक़ु न आहे उनजे बचनि खे। कल्ह बि हिकिड़े कारकुन दिलदार जुड़े जी माउ पंहिंजे पुट जे आज़ादीअ लाइ हिते आई, वाट ते एक्सीडेंट थियो पियो, उन जी ॿांह टुटी पई आहे, जिना अस्पताल में आहे ऐं हीअ नियाणियूं वेठियूं आहिनि बुख ते, सिर्फ़ु पाणी पियो थो लॻनि। का कंहिंजी माउ आहे, कंहिंजी भेण आहे, कंहिंजी धीउ आहे, त हुक्मराननि खे ऐं अरबाब अख़्तियार खे हया ऐं शर्म अचणु खपे त बाबा हुननि जे जेके सालनि खां गुम आहिनि उन्हनि खे ज़ाहिर कयो। फज़ीला सरकी 18 सालनि खां गुम आहे ऐं हीअ कारकुन 3 सालनि खां गुम आहिनि। भला कंहिंखे आवाज़ु ॿुधायूं? भला जंहिं मुल्क में रहूं, छा भला असांजो ॾोह इहो आहे त सिंध सभ खां पहिरीं पाकिस्तान जो ठहराव पास कयो, उनजी सज़ा ॾिनी थी वञे। त असांजो मुतालबो आहे, हीअ असांजी पुरमुन जदोजहद आहे ऐं उनखे तशद्दुद जो शिकार न बनायो वञे। ऐं हीअ राति बि 4 असांजा कारकुन नौजवान नंढा ॿार ऐं हिकिड़ो पोड़ो बुज़ुर्ग बलोच असांजो उनखे ॿधी उनखे पुठियो अथऊं, उन्हनि खे ॾंडा आया अथऊं ऐं उहे सुवाल पुछनि था जिन जी हुननि खे ख़बर ई कोन्हे। मुबारकबाद देता हूँ इस मिसिंग पर्सन्स के इस प्लेटफॉर्म पे जिन्होंने ये पूरा एहतजाज ऑर्गेनाइज किया। दूसरा ये तो मैं इस सवाल को तो अपनी आज़ादी का सवाल देखता हूँ, अपनी शख्सी आज़ादी के सवाल कैसे देखता हूँ कि अगर आपको बात करने की और सियासत करने की आज़ादी नहीं है तो फिर तो आप इस चीज़ की भी आज़ादी नहीं है, फिर तो आपके जो भी तारीख़ी कौमी तबकाती हकूक़ जो कि माजी की जदोजहद की हासिलातें थी वो तो फिर हाथ से निकल जाती हैं। तो ये स्पेस वापस लेने का सवाल है जो अवामी क़ुव्वतों के पास पहले था और जो बाद में नाम नहाद जमहूरी हुकूमतों के अंदर भी जो इस्टेब्लिशमेंट है वो पूरा उसको वापस से दबा रही है, खींच रही है। मगर मैं समझ रहा हूँ कि जितना दबाव वो पैदा करते आए हैं तो एक लिहाज से एक बैकफायर हुआ है और हर जगह से हो रहा है। तो ये एक बुनियादी इंसानी जमहूरी हकूक़ का सवाल है, जमहूरी गुमशुदगियों का सवाल। और मैं समझता हूँ कि जो भी जमहूरियत पसंद है वो उस सवाल को अपना सवाल समझता है। ये और बात है कि उसका सियासी तौर पर इज़हार मुख्तलिफ़ जगहों पर मुख्तलिफ़ अंदाज में हो रहा है, वो कोई एक सा नहीं है। तो मैं तो इस जदोजहद को गुमशुदगियों के सवाल को बुनियादी इंसानी जमहूरी सवाल की हैसियत में देख रहा हूँ और हमारी तंजीम भी इस हैसियत में देख रही है। और पहले दिन से वो जबरी गुमशुदगियों के हवाले से एहतजाज भी करती आई है मुख्तलिफ़ इत्तेहादों की सूरत में। सिंध में तो हमने सिंध प्रोग्रेसिव कमेटी के हवाले से ये किया एहतजाज और मुख्तलिफ़ डिवीज़नल हेडक्वार्टर्स भी किए, हमने कराची में किया, हैदराबाद में किया, सेंटर में किया, लाड़काना में की रैली निकाली, मिल्क खास में किया और उससे पहले भी ये करते आए हैं, तंजीमी तौर पे करते आए हैं। तो मेरे लिहाज से तो जो खामोशी थी, जो डर था, जो टेरर था वो टूट रहा है। और इसमें PTM का भी अपना एक हिस्सा है, उसने भी ये डर तोड़ने में बड़ा बुनियादी किरदार अदा किया है। और सिंध के अंदर भी मैं देख रहा हूँ कल जिस तरह रियासत के अमलदारों ने और रियासत के इदारों ने एक तो
पुरअमन जलसे को या एक एहतजाज को दबाने की कोशिश की, टेरराइज करने की कोशिश की। तो आज आप देख रहे हैं कि मुख्तलिफ फोरम और मुख्तलिफ सियासी तंजीमें पहले से ज़्यादा तादाद में जमा रही। आउं सम्झां थो रियासती इदारनि जो मुसलसिल क़ौमी तहरीक जे ख़िलाफ़ जेको ऑपरेशन हलंदड़ आहे, उन ऑपरेशन जा मुख़्तलिफ़ मरहला आया आहिनि, मुख़्तलिफ़ फेज़ आया आहिनि, कॾहिं जेल, कॾहिं गिरफ़्तारियूं, कॾहिं गुमशुदगियूं, कॾहिं टार्चर सेल, कॾहिं ख़रीदो फ़रोख़्त ऐं कॾहिं पेनिट्रेशन। पर रियासत उन्हनि सभिनि तरीक़नि में जॾहिं नाकाम वई आहे, बुरी तरह नाकाम वई आहे, तॾहिं रियासत ख़ौफ़ पैदा करण जो जेको नओं तरीक़ो ईजाद कयो आहे उहो इहो आहे त माण्हुनि खे खणो, गुम करियो ऐं उन्हनि जे माइटनि खे ज़हनी अज़ाब में रखो, उन्हनि जे पार्टी खे ज़हनी अज़ाब में रखो, टार्चर में रखो, उन्हनि ते दबाव पैदा करियो, ख़ौफ़ पैदा करियो। ऐं चाहिनि था त सिंध में को बि सियासी स्लोगन न लॻे, का बि सियासी जदोजहद न थिए, को बि सियासी माण्हू ज़िंदा न हुजे, को बि अहिड़ो आवाज़ु न उथे जेको चए त भई तव्हां असांजे हक़नि ते कब्ज़ो करे वेठा आहियो, असांजे पाणीअ ते क़ाबिज़ आहियो, असांजे रसीदनि ते क़ाबिज़ आहियो, असांखे ग़ुलाम बनाए वेठा आहियो। त इहे जेके माण्हू खया विया आहिनि, इहे पुरअमन क़िस्म जा सियासी कारकुन आहिनि ऐं पढ़िया लिखिया सियासी कारकुन आहिनि, पंहिंजो हिकिड़ो वीएन रखंदड़ आहिनि, पंहिंजो हिकिड़ो थाट रखंदड़ आहिनि। तो उन्हनि खे ई खंबे गुम कयो वियो आहे। उन्हनि में जेको आहे असांजो नंगर चना हुजे, हिदायत लोहार हुजे, खादमारी जो हुजे, या 3 सालनि खां गुम नौजवान सोहेल भट्टी हुजे, साबिर चांडियो हुजे। असांजी जमायत जा जेसन क़ौमी महाज़ जा हिन वक़्तु 19 कारकुन गुम आहिनि। उन सां गॾु सिंध जा केतिरा ई क़ौमी कारकुन गुम आहिनि। ऐं सम्झां थो त हीउ जेको मिसिंग पर्सन जे फोरम तरफ़ां, वाइस फॉर मिसिंग पर्सन जे फोरम तरफ़ां जेको तहरीक शुरू थी आहे, एहतजाज शुरू थियो आहे, जेसन क़ौमी महाज़ उन फोरम जो हिसो आहे ऐं असीं उन फोरम जी जो जदोजहद में शुरू खां वठी शरीक रहिया आहियूं ऐं शरीक रहंदासीं। ऐं जेसन क़ौमी महाज़ पंहिंजे प्लेटफॉर्म तां हिन मामले ते जदोजहद कंदी रही आहे ऐं लॉन्ग मार्च करे चुका आहियूं ऐं आईंदा बि असीं चाहियूं था त वाइस फॉर मिसिंग पर्सन जो फोरम आहे उनखे सगारो कजे, उन्हनि जे फोरम तां जदोजहद अञा वधीक तेज़ कजे। ऐं आउं शुक्रगुज़ार आहियां उन्हनि सभिनी जमायतुनि जो जेके हिन एहतजाज में शरीक थियूं आहिनि। ऐं आउं असांजे अदड़नि खे क़ौमी सलाम पेश कयां थो, ख़ासि तौर ते कल्ह जंहिं अंदाज़ में असांजे अदड़नि पंहिंजे भाइरनि खे बचाइण जे लाइ रियासत जे इदारनि सां मुआदो अटकायो, विड़ियूं ऐं हिननि जे ई मुस्तक़िल एहतजाज जे करे अॼु उहे असांजा दोस्त सुबुह जो वापसि मोटिया आहिनि। ऐं असीं इहा उमेदु था करियूं त असांजो सगारो एहतजाज असांजे ॿियनि साथियुनि जी बासलामत, बाहिफ़ाज़त, बाज़ाबी जो सबबु बने। मिसिंग पर्सन का इशू एक ह्यूमन राइट की वॉयलेशन का इशू है, बुनियादी इंसानी हुकूक का मामला है और हम ह्यूमन राइट कमीशन ऑफ पाकिस्तान के साथ जुड़े हैं। ख़ास तौर पे इधर जो बच्चियां खड़ी हैं अपने वालिदैन के लिए, अपने प्यारों के लिए उनकी रिहाई का मुतालबा करते हुए, और जो उनके साथ कल सलूक हुआ है रियासती जबर का निशाना वो बनी है, उसको हम कंडेम करते हैं। और मेरा ख्याल है कि अगर किसी ने जुर्म किया है तो उसे अदालत में पेश किया जाना चाहिए, उसकी बाकायदा कानूनी कार्रवाई होनी चाहिए। हमारा आईनी हक़ है कि अगर हम अपने प्यारों की रिहाई का मुतालबा कर रहे हैं या उनको बाजियाब करने का मुतालबा कर रहे हैं तो ये हमारा कॉन्स्टिट्यूशनल राइट है, उसको कॉन्स्टिट्यूशनली ट्रीट करना चाहिए। और ख़वातीन के साथ जो बदसलूकी हुई है उसको हम पूरी अपने पूरे भरपूर अंदाज में उसकी मज़म्मत करते हैं। रियासत का काम हमें हमारा तहफ़्फ़ुज़ करना है, ना कि हमारी जानों को ख़तरे में डालना। तो आपके इस मीडियम के तहत मैं अपना पैगाम आगे भी पहुंचाना चाहूँगी कि अगर किसी का कोई जुर्म है तो उसे अदालत के सामने पेश किया जाए, उसको कानूनी कार्रवाई उसके खिलाफ़ की जाए और हमें भी बताया जाए कि अगर कोई गद्दार है तो वो क्यों है। और हमें भी मालूम होना चाहिए कि अगर लोग गद्दारी कर रहे हैं तो उनके साथ क्या सलूक होना चाहिए। लेकिन जब तक कोई जुर्म साबित नहीं हो जाता, ये तमाम चीज़ें मावरा अदालत हैं, गैर कानूनी हैं और हम इसको मूंखे चवणो पवंदो त मिसिंग रुगो पर्सन्स कोन्हनि, मिसिंग सुप्रीम कोर्ट आहे, मिसिंग पाकिस्तान जो आइन आहे, मिसिंग पाकिस्तान जो कानून आहे ऐं कानून ठहियलु आहे, मौजूदु आहे। हीअ त पाकिस्तान जे आइन ऐं कानूननि जी हिकिड़ी खुलेआम नंढी भिनकड़ी आहे। ऐं अफ़सोस सां चवणो थो पए त हीअ जेका जमहूरी हुकूमत जा दौर थियनि था, जेके रिणियूं कनि था, जॾहिं को डिक्टेटर वेहे थो, हीअ साॻा तव्हां सां असां सां गॾु के पॉलिटिकल जेके बि सियासी पार्टियूं आहिनि, ख़ासि तौर ते सिंध मां चूंडियल इहे गाहूं पीकूं कंदा आहिनि त जनरल उन्हनि सां गैर आइनी सलूक थो कयो वञे। अॼु सिंधन हुकूमत में इहे सिंध जे माण्हुनि सां, शहरनि सां जेको सलूक कयो थो वञे उहो त इंतिहाई हिकिड़ी अफ़सोस ई करे सघिजे थो, उनखे कंडेम ई करे सघिजे थो। ऐं शर्म जो बि ॻाल्हि आहे त जमहूरी हुकूमत वारा चुप करे वेठा आहिनि, माण्हू खमिजी थो वञे, न को केस आहे। भला जेकॾहिं कंहिं माण्हूअ जो को ॾोह आहे, कंहिंजे मथां को केस आहे, इदारा तव्हांजा आहिनि, इदारा अमी पिया हलायो, उते वेठल माण्हू बि तव्हांजा आहिनि, तव्हां उहे केसिस छो नथा हलायो? माण्हुनि जे मथां केस चालान कयो, केस हलायो, माण्हू खे खणी गुम करे छॾनि। हीअ त हिकिड़ी ॼण त फाते मफ़तू का क़ौम आहे जंहिंजे मथां हिकु फाते थियल आया आहिनि ऐं माण्हुनि सां इहो सलूक कयो थो वञे। ऐं हिनखे कहिड़ी बि सूरत में का बि सियासी धुर क़बूल कोन कंदी। अवामी तहरीक वारा असीं तव्हां सां हिन तव्हांजी जदोजहद में
आइनी ऐं बुनियादी जेको तव्हांजो हक़ आहे हुन में तव्हां सां गॾु आहियूं ऐं जेका बि पुरअमन जदोजहद वधीक कई वेंदी असां इंशाल्लाह तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं तव्हांजो साथ ॾींदासीं। अच्छा सही तो साथी कल इन पुरअमन एहतजाजी बुख हड़ताली कैंप ते जेका जारियाणा कार्रवाई थी हुई उनखे तव्हां कीअं पिया ॾिसो? अगरि ॾिसो हिते इहा बि बदकिस्मती आहे ऐं हिते बि इन्हनि मामलनि में बि चूंड कई थी वञे। क़ौमियतुनि जो मामिलो इन राह में बि अचे थो त जिते बि कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा आहिनि उन्हनि जी कार्रवाई जेका थिए थी त उहा मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे लाइ उन्हनि जो मुख़्तलिफ़ वहिंवार आहे। जेकॾहिं हज़ारा क़ौम जा माण्हू वेठा आहिनि त उते उहा इहा कार्रवाई कोन थी थिए। पख़्तून वेहनि था त उन्हनि सां कोन थी थिए या का ॿी क़ौमियत पाकिस्तान जी या सिंध जी जेके वेहनि था त उन्हनि सां उन्हनि जो वहिंवार ॿियो आहे ऐं सिंधी नियाणियूं वेठियूं हुयूं उन्हनि जे मथां ई हलां करे छॾी था अचनि। जॾहिं कोई क़ाबिज़ हिकिड़ी त जलाद आहिनि त तमामु हिकिड़ो शर्म जो बि अमल हो